नाज़रीन, बडाणे में ईद खरीदारी अने ताईं शुरू नाहे थी सघी। शहरनि पारां महांगाई जूं दाहूं कयूं पयूं वञनि। लॉकडाउन सटियल दुकानदार बि उन सूरत-हाल में सख़्त मायूसी जे वल चढ़ी विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे रियाज़ भुट्टो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं बडाणी शहर जी मेन बाज़ार में, जिते ईद उल उज़ा नज़दीक ईंदे ई बडाणी शहर में महांगाई जे करे रश घटि थी वई आहे। अचो था शहर वासियुनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुन जो छा चवणु आहे। साईं, ही जेका ईद आई हिन साल रोज़न वारी, अॻे साल खां रोज़न वारी ईद बि घटि हुई। छाजे करे हिकु किरोना हुई, ॿियो मैशत असांजे मुल्क जी तबाह थी चुकी आहे। ॿियो त हिते फसल घटि थियो हुयो, लॉकडाउन बि यका हले पई। इन हवाले सां जेका ही ईद हले थी पई, ही सफ़ा जेके ईदां गुज़रिन उनखां हे तमामु घटि ईद आहे। हिन ईद में गुज़ारो सफ़ा ई न आहे, असां वांदा वेठा आहियूं सॼा ॾींहुं। अॻु खां हाणे हिन टाइम ते रोज़गार घटि आहे, अॻे हिते ज़्यादा हुयो, हाणे घटि आहे। कोरोना वायरस जे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि, माण्हू घटि अचनि था, पैसो घटि आहे कोरोना जे करे, हर माण्हू नंढो वॾो परेशान आहे। बसि इहो कमु छॾे शाम ताईं भरियल हूंदा, भरियल काए वेंदा आहियूं। ॿुधे न, जिते 8,000 10,000 सेल बि ईंदी, 800 रुपया सेल बीहे थो पियो। इन जे हिसाब सां त को 5 लटे वेले जा पैसा बि नथा निकिरनि। शाम ताईं दुकान जी मसवाड़ा, रेडियुनि जो मसवाड़ा आहिनि, पंहिंजो जो ॾिसो था ख़र्चा लहनि ख़र्चा 100 त माण्हू तारीख़ कमाए न, उन हिसाब सां 50 रुपया बि नथा कमायूं। ईअं ख़ाली भरियल अहिड़ी भरियल काए था वञूं। कारोबार हुयो हिन साल महांगाई जे करे माण्हू शहर में ॾिसो था पिया, का ग्राहक हिकिड़ो कस्टमर आहे ई कोन। तव्हां ॾिसो महांगाई ॾाढी लॻी पई आहे, को चवण वारो कोन्हे। अॻे ईद हूंदी 2 रुपया माण्हू ॻोंदा, हिन साल फसल बि तबाह थिया आहिनि, उन हिसाब सां बि ॾाढी महांगाई थी आहे। माण्हू परेशान लॻो पियो आहे, का कमुकार कोन्हे, तव्हां पाण ॾिसी सघो था पिया। जी नाज़रीन, तव्हां दुकानदार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु हो त महांगाई तमामु वधी वई आहे, उनजे करे असांजे दुकाननि ते रश घटि थी वई आहे। कैमरामैन मंज़ूर अहमद भुट्टो गॾु रियाज़ भुट्टो, मेरान TV बडाणी।